बुकिरा शरीफ में खबर ईंदा हलू त गोट चौधरी बरकत जे रहवासी हाकिम बरफत ऐं ठठो जे गोट गुलाम मोहम्मद सोरजो जे रहवासन परवीन मला प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां ॿिन्ही रज़ा खुशी सां प्यार जो परिणो कयो आहे। जॾहिं पहिरीं वारे मुड़ुस खां तलाक वठी छॾी हुई, मुंहिंजी ससु इज़त मला जेका मूंखां ग़लति कम कराईंदी हुई, हसन मला ज़ोर ज़बरदस्ती ग़लति कम लाइ वठी वेंदो हो, जितां वज वठी भॼी निकिती आहियां ऐं हाकिम बरफत सां रज़ा खुशी सां कोर्ट में पसंद जी शादी कई आहे ऐं मुंहिंजा माइट जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। जॾहिं त हसन मला, इकबाल मला, अहमद मला, महरम मला ऐं ॿिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻोठ चौधरी बरकत ते चढ़ाई पिण कई आहे, जंहिं मां मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे जान जो ख़तरो आहे। एसएसपी टंडो अलायर DIG हैदराबाद खे अपील था कयूं त असांखे हिन मां जान जो ख़तरो आहे, इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।